नून लीग सदर जी MKM क़यादत सां मुलाक़ात। शहबाज शरीफ जो चवणु आहे त MKM क़यादत सां चूंडिता थिए ॻाल्हियूं थियूं। हू MKM लाइ सुठो पैगाम खणी पहुतो आहे। मासी में बि MKM सां सुठा लाॻापा रहिया आहिनि। केतिरा ई चैलेंजिस आहिनि, गॾिजी चैलेंजिस खे मुंहुं ॾींदासीं। शहबाज शरीफ पारां सिंध में जल्द चूंड मुहिम शुरू करण जो ऐलान। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त नून लीग ऐं MKM विच में हमाहंगी आहे। हमाहंगी खे रपा क़ाइमु रखे। हू हिन अहम हमाहंगी जी बुनियाद ते बहितर पाकिस्तान ठहंदे ॾिसी रहियो आहे। निगरान हुकूमत जी निगरानी में खौफनाक निज़ाम हली रहियो आहे त चूंड मुशावरत जी इजाज़त बि नाहे। निगरान सरकार के चूंडनि में अणधुरियो हुजणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जारी माफ़। अदालत चयो आहे त चूंडनि लाइ मुशावरत जी इजाज़त ॾियणु बुनियादी हक़ आहे। अॻूणी ऐं मौजूदा PTI चेयरमैन जी मुशावरत जी मुखालिफ़त सां निगरान हुकूमत जी अणधुरी हुजण ते सवाल उथे थो। छा निगरान हुकूमत चूंड खे डीरेल करणु चाहे थी? अदालत PTI बानी ऐं मौजूदा चेयरमैन जी मुलाक़ात कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। शहबाज शरीफ पारां सिंध में जल्द चूंड मुहिम शुरू करण जो ऐलान। नून लीग सदर जो चवणु आहे त नवाज़ शरीफ पंहिंजे इक़्तिदार वारे दौर में सूबाई हुकूमत सां गॾिजी सिंध मां बदअमनी ख़तमु कई। कराची पाकिस्तान जो माशी गेटवे आहे। कराची में माण्हुनि खे रोज़गार मिले थो। कराची मुल्की मईशत में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। हुकूमत में अचण बाद कराची में पाणी जी खोट जो मसइलो हल कयो वेंदो। इस्लामाबाद जी डिप्टी कमिश्नर के 3 MPO जारी करण जो इख्तियार नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट 3 MPO तहत गिरफ़्तारी वारे केस में महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस बाबर सत्तार चयो आहे त 3 MPO जो इख्तियार रुगो वफ़ाक़ी काबीना वटि हुजणु घुरिजे। PTI अॻवान शहरियार आफ़रीदी ऐं शादाना गुलज़ार 3 MPO तहत गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। लाहौर जे क़ौमी तकनि ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं PTI बानी जे नामज़दगी कागज़नि ते दाख़िल एतिराज़नि ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। रिटर्निंग ऑफिसर NA 127 ते PP चेयरमैन ऐं NA 122 ते PTI बानी जे नामज़दगी कागज़नि ख़िलाफ़ एतिराज़नि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे वकील इरफान कादिर खे अॼु ताईं लिखत में जवाब जमा कराइण जी हिदायत कई वई। इसराइल जी फ़लस्तीन ते बमबारी जारी। बेत अल हया, खान यूनिस ऐं अल मग़ाज़ी में हवाई हमलनि सबबि वधीक 50 माण्हू शहीद। दख़ल ग़ज़ा में इस्पताल वेझो बमबारी में 20 फ़लस्तीनी हयातियूं विञाए वेठा। रफ़ा में हिकु घर ते बमबारीअ में सॼो ख़ानदान शहीद। हमास अॻुवाण उसामा हमदान जो चवणु आहे त ताज़नि इसराइली हमलनि में सभ खां वधीक शहादतूं थियूं। 24 कलाकनि में 300 माण्हू शहीद ऐं 400 ज़ख़्मी थिया। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियलनि जो अंगु 21,300 थी वियो। मटियारी जे अॻूणे SSP नूरुल हक़रीन पंहिंजे बदिली ऐं नए मुक़ररु थियल SSP असगर अली शाह जी मुक़ररी खे चैलेंज करे छॾियो। सिंध हाई कोर्ट पारां सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न, चीफ सेक्रेटरी सिंध जे घरू खाते ऐं IG सिंध समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी। अदालत धुरियुनि खे 1 जनवरी ते तलब करे वरितो। रते देरे बरसात शादीअ जी ख़ुशीअ में फायरिंग। मैट्रिक जो शागिर्द मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। बंगलदेरो में शादी जी तक़रीब दौरान कयल फायरिंग में 16 वरियनि जो अब्दुल हादी भुट्टो गोलियुनि जो ख़ाद बणिजी वियो। गुलाम शबीर भुट्टो ज़ख़्मी। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। खानपुर भरसा काठो वढण सात खानानी जतोई बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो। फारिग में औरत खातून सात खानानी जतोई क़तल थी वई। दादू भरसा बिंदुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। नौजवान फौत, मुखालफ़नि ते क़तल जो इल्ज़ाम। ॻोठ मलू सोलंगी में नवी सोलंगी फौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल। ऐं सिविल इस्पताल दादू जो अॻूणो सिविल सर्जन मुबैना तौर गुम। वारसन खे अगवा जो शक। ए सेशन थाणे ते NC दाख़िल। वारसन मूजिबि अॻूणो सिविल सर्जन ज़ाहिद गुज़िरियल ॾींहं खां गुम आहे। संदसि मोबाइल फोन बि लाॻीतो बंदि आहे।
कुम बरसा गोच बेड़ो खान मेहरानी वासी नौजवान अब्दुल जब्बार मेहरानी बिन ॾींहनि खां पुरस्कार नमूने घुम वारसनि पारां सरहदीअ वारनि खे नौजवान जी ॻोल्हा में मदद जी अपील।